किताब मुझे हथ में हो, उन ते हिकिड़े ॻाल्हि ते मुंहिंजी नज़र पई, मूंखे हैरात लॻी वई त जॾहिं हज़रत बीबी ज़ुलेखा मुस्लमान थी आहे, इहा ॻाल्हि सां सम्झण जहिड़ी अथव। ज़ुलेखा पहिरीं मुस्लमान न हुई, जॾहिं यूसुफ सां हुनजो प्यार थियो आहे तॾहिं मुस्लमान न आहे, पर जंहिंमहिल यूसुफ अलैहिस्सलाम सूर खाई, जेल खाई, तकलीफ़ूं बर्दाश्त करे बादशाह मरी वियो, तख़्त ते वेठो, उहा ज़ुलेखा खे अकुल अची वियो, पोड़ी बि थी वई। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे ख्वाब में ॾिठई, सालनि खां रड़ी रड़ी वरी मिलियो त वरी जेल में हलियो वियो, उहा वरी कुफर जी हालत में रही, मुड़ुसु मरी वियो, बादशाही वई हली, मुंहिंजा दोस्त उन फिराक में कमज़ोर थी वई। पर जंहिं महिल न वरी अल्लाह जो नबी तख़्त ते वेठो, ख़ुदा ताला हिन खे नसीब कयो जो अल्लाह जे नबी यूसुफ ते ईमान आणे मुस्लमान थी। जंहिं महिल मुस्लमान थी त अल्लाह ताला जल जलालुहु मन वालू अमर फरमास त इन सां शादी कर। जंहिं महिल ज़ुलेखा सां शादी कई, उहा औरत जेका राति ॾींहुं रड़े रोए पंहिंजे जिस्म खे ॻारे छॾियईं, हेतिरियूं मलामतूं ख्वारियूं रुसवायूं खयईं, पर जंहिं महिल यूसुफ अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात न सां शादी कई ऐं आहे पोड़ी, अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जे दरबार खां अमर मिलियो आहे, ओ मुंहिंजा प्यारा यूसुफ नबी, तूं सिद्दीक़नि में शामिल आ, नबियनि सचनि में तुंहिंजो शुमार आ। मां अल्लाह पाक जे अमर सां तुंहिंजी ज़ुलेखा सां शादी थी आहे, वीचारी सालनि जा साल रड़ी आहे, मुंहिंजो अमर मञे तो शादी त कई आहे, पर तुंहिंजी अञा हुन सां दिलि कान थी लॻे, पोड़ी थी वई आहे, कमज़ोर थी वई आहे, ज़ईफ़ थी वई आहे। हाणे मुंहिंजा प्यारा सिद्दीक़ नबी, मां अल्लाह पाक तोखे अमर थो फरमायां, तूं हथड़ा खणी दुआ घुर त मां रब तुंहिंजे सिफारिश सां हिन खे हुस्न ऐं जवानी वरी मोटाए ॾियां। अदा करण वारो केरु आहे? पोइ खणी करे हा करे हा, केरु पुछे तो यूसुफ ज़ुलेखा खे जवान त मां कंदुसि, पर को चवे त सलात बुलंद आवाज़ सां ॿियो दफ़ो सलात अभी वधे। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लम। यूसुफ अलैहिस्सलाम जे मथां ईमान त आंदई, मुस्लमान त थी आ, पर रोई 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 अखियुनि जी नज़र ख़तम थी वयसि, नाबीन थी वई। मौलाना अब्दुर्रहमान जामी ज़ुलेखा किताब में लिखियो आहे त हज़रत बीबी साहिबा जो एतिरो त ख़्याल ऐं शौक़ ऐं मुहबत हुई जो पोड़ी थियण खां पोइ, नाबीन थियण खां पोइ हाणे ॾिसी त कान पई सघे यूसुफ खे, बादशाही हुकूमत वई, मुड़ुसु वियो, तख़्त तां किरी पई, पोइ जाथो न यूसुफ अलैहिस्सलाम जे अचण ऐं वञण जो रस्तो हो, घोड़नि ते ईंदो वेंदो हो, उते भूंगड़ी ठाहे झुगड़ो ठाहे वेही रही त दीदार नथो थिए, पर यूसुफ जे घोड़नि जे टापुनि जो आवाज़ त ॿुधां पई। पोइ जंहिं परे खां घोड़ा ईंदा हुआ, आवाज़ ॿुधंदी हुई। मौलाना जामी लिखे थो त हज़रत बीबी ज़ुलेखा जे अखियुनि मां दरिया वहंदा हुआ, नाबीन थी वई आहे। हाणे रब करीम जी ज़ात बाबरकात फरमायुसि, ज़ुलेखा घणो ई रुनी आहे, घणो ई तोखे इन सूरनि सतायो आहे, हाणे तुंहिंजो भाग वरायां थो। अल्लाह ताला नबी खे हुकुम थो फरमाए त नबी हाणे इन जे लाइ दुआ कर। अल्लाह ताला जे अमर सां यूसुफ अलैहिस्सलाम हथ खया, ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़, हथ खणण जी देर आहे, नबी सगोरे जे हथनि खे रब ख़ाली कोन थो मोटाए। उहा जेका 50-60 साल जी सूरनि जी मारियल सटियल कमज़ोर नाबीना थी वई आहे, ख़ुदा जे नबीअ जे दुआ सां मुंहिंजा 14-15 सालनि जहिड़ी नौजवान जवान औरत बणिजी वञे थी वई। काॾे वियूं पहिरियों, काॾे वियूं मुंहिंजा सूर दर्द रही आहे।
अल्लाह ताला हुनखे हुस्न जमाल अॻे ई ॾिनो हो। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे रब्बुल आलमीन फरमायो, प्यारा यूसुफ क़द्र कबो आ, सालनि खां तुंहिंजे दर ते वेठी आ, हाणे वरी मां रब चवां थो त हिन जो क़द्र कर, मुंहिंजो तोखे अमुर आहे, तूं पाण हाणे हिन जे दर ते हली वञ। बालिका सही किसो मुख़्तसर ॻाल्हि आहे, मूंखे मौज़ूअ में कान्हे पर अची वई त ॿुधायां, अॻिते तव्हांखे नतीजो ॿुधायां थो। अलाह जो नबी हली वियो, दुआ सां नज़र थी वई, जवानी अची वई। जमल यूसुफ अलैहिस्सलाम हुन जे मथां बीठो वञी त मां अलाह जे अमर सां आयो आहियां। ज़ुलेखा बिस्मिल्लाह करे उथी इस्तक़बाल कयो आहे, चई त मूंखे अलाह पाक जो अमर बि आहे त तो वटि अचां बि ऐं तोसां शादी बि कयां। ज़ुलेखा चयो त इहे त मूं ॾींहं रब खां घुरिया पिए, अलाह ताला जो अमर थियो आहे त हाणे पंहिंजी शादी थींदी। शादी थी, जंहिंमहिल लाॾ कोॾ सां अलाह जो नबी पैगंबर बादशाह बि आहे न, बादशाही बि हुनखे हुई, घर वठी आयो, शादी थी। ऐं मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो भेटाई चवंदो आहे, ॻोल्हियां ॻोल्हियां मल्हा शाल मिला हो त मन अंदर जी लोच मिलण सां माठी थिए। तलब हूंदी आहे त तलब में मज़ो ॿियो आहे, पर उहा तलब वारी शइ मिली वेंदी आहे त उहा शइ ख़तम थी वेंदी आहे। जमल बीबी ज़ुलेखा यूसुफ अलैहिस्सलाम जे घर आई आहे। हाणे ज़ुलेखा पाण खे भाग वारो भाए थी, उन जे झोलीअ में यूसुफ जहिड़ो नबी आहे। मुंहिंजा अदा पहिरीं राति सॼी राति कचहरी मोहबत में गुज़ारी अथनि, ॻाल्हियूं कंदे गुज़ारी अथनि। ॿियो ॾहाड़ो थियो आहे, यूसुफ अलैहिस्सलाम थियो आहे। अलाह पाक जे नबीअ जे दिलि में उहो साॻो इश्क जहिड़ो ज़ुलेखा खे यूसुफ जे लाइ हो, सो यूसुफ खे वरी ज़ुलेखा जे लाइ पैदा थी पियो। सॼो ॾहाड़ो ॿियो ॾहाड़ो बादशाही फैसलनि ते वियो ई कोन, सारो ॾहाड़ो ज़ुलेखा वटि गुज़ारी। माण्हू चवनि हे छा? बहरहाल किसो मुख़्तसर, हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम ॿी राति थी, ज़ुलेखा खे चई भला हाणे अच त कचहरी कयूं। का राति पाण कचहरी कई आहे। ज़ुलेखा थी चवे अॼु तोसां कचहरी कान कंदा, सुभाणे कंदासीं। वरी सुभाणे थियो, भला हली आ कचहरी कयूं, चए न वरी सुभाणे कचहरी कंदासीं। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो 40 ॾहाड़ा गुज़री विया, बीबी ज़ुलेखा याकूब यूसुफ अलैहिस्सलाम जे वेझो कान थी अचे। अलाह ताला जो नबी चवे थो ॻाल्हि छा आहे? चवे थी ओ सोना यूसुफ, तुंहिंजो त बहानो हो, तुंहिंजे बहाने सां मूंखे मिठे रब जो इश्क लॻी वियो आहे। तुंहिंजो रुगो विच ते बहानो हो, तोनी बहाने जे करे जॾहिं तोसां विसाल थियो आहे त तो वारे विसाल खां पोइ मूंखे हाणे वरी ख़ुदा सां विसाल थी वियो आहे। ओ प्यारा यूसुफ जॾहिं ख़ुदा सां विसाल थियो आहे त उन ख़ुदा जे विसाल खां पोइ सोना यूसुफ तूं मूंखां विसरी वियो। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम ॾे जिब्रील लही आयो आहे, अलाह पाक जे दरबार मां वही आयो आहे। ओ प्यारा नबी ज़ुलेखा खे न्यापो ॾे। मुंहिंजा मौला कहिड़ो न्यापो ॾियां? न्यापो ॾींसि त ओ ज़ुलेखा तोखे मूं वटि अचणो पवंदो, अलाह ताला जो अमर आहे। मूंखे रब करीम जी ज़ात ॿुधायो आहे त तोखे ज़ुलेखा जे पेट मां 2 पुट ॾींदुसि जेके ॿई नबी थींदा, ॿई नबी थींदा। तंहिंजे करे ज़ुलेखा खे चवण त हाणे अचणो पवंदो तोखे। अलाह ताला जो अमर ॿुधई, उन खां बाद में ज़ुलेखा चए थी जे अलाह जो अमर आहे त मां तोसां कचहरीअ जे लाइ अचण जे लाइ तयारु आहियां। पर प्यारा यूसुफ हाणे तो वारी तमन्ना कान रही आहे। मुंहिंजा भाउ, जॾहिं कंहिं बाने जे दिलि में अलाह पाक जो इश्क पैदा थींदो आहे, तक़वा ऐं परहेज़गारी पैदा थींदी आहे त मास अलाह खे विसारे छॾींदो आहे, पंहिंजे हिकिड़े रब जे तरफ़ मुतवजो हूंदो आहे। पोइ जॾहिं पंहिंजे रब ॾे मुतवजो हूंदो आहे त रब चवंदो आहे इन अकरमकुम इंदल्लाहि अतकाकुम, अवां मां मूंखे वधीक हो प्यारो हूंदो आहे, अवां मां उन खां वधीक मां मुहबत कंदो आहियां, अवां मां उन सां वधीक मुंहिंजो शौक़ ऐं प्यार हूंदो आहे। जेको तव्हां में वधीक मुतक़ी ऐं परहेज़गार हूंदो आहे, जेको रब खे भाईंदो आहे, रब चए थो मां उन खे भाईंदो आहियां।